ॾेह तोड़े पर ॾेह रहण वारनि दोस्तनि खे असां तरफ़ां हक़ मौजूदु। दोस्तो जी त प्रिया कुमारी खे गुम थिए तक़रीबन 3 साल खन थी विया आहिनि, जेका इमाम हुसैन जी सबील विराईंदे 10 मुहर्रम गुम कई वई आहे। अञा ताईं हुनजो को पतो पान न पियो आहे। काफ़ी एहतजाजनि में या काफ़ी प्रोग्रामनि में ख़ुदि मां बि शरीक थियो आहियां। अॼु मां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु कयां थो सभिनी दोस्तनि खे, जेके बि दोस्तनि अल्लाह ऐं उन जे रसूल पंजतन पाक जे सदके, सहाबा किराम जे सदके, लतीफ़ सूफ़ी शाह इनायत, सचल बेदल बेकस जे सदके, शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो जे सदके, शहीद बेनज़ीर साहिबा जे सदके, जेके बि आला अख़्तियारियूं आहिनि, मां उन्हनि खे बि अर्ज़ु कयां थो, जेके मुल्क जा आला अख़्तियार रखंदड़ माण्हू आहिनि, जेके सियासी क़यादत आहे, जेका अवामी क़यादत आहे, या जेके रूपोश ज़िंदगी गुज़ारींदड़ दोस्त आहिनि, मां उन्हनि सभिनी खे इहे वास्ता विझी अर्ज़ु कयां थो त ख़ुदा वास्ते प्रिया कुमारी खे आज़ादु कयो वञे। ऐं जे उन्हनि जे को अज़ीज़नि माइटनि सां कोई आहे हिसाब किताब त उहो पोइ बि वठी सघिजे थो कि मासूम खे गुम करे ऐं हिसाब किताब चुकाइण इहो बहितर कोन्हे। मां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कयां थो, वेनती कयां थो त इन्हनि नामनि जे सदके जंहिं जंहिं अक़ीदे जा दोस्त आहिनि, जंहिं जंहिं पंहिंजे मुर्शिद पंहिंजे रहबर सां वाॻियल आहिनि, मां उन्हनि सभिनी खे अर्ज़ु कयां थो सूर्या बादशाह जे सदके, या जेका सियासी क़यादत आहे उन्हनि जा जेके सियासी अॻुवाणनि, मां उन्हनि जो वास्तो उन्हनि खे विझां थो त उन प्रिया कुमारी खे आज़ादु करे पंहिंजे माइटनि हवाले कयो वञे। लख सां